الرحيم اللهم صل وسلم على نبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين। भलारे महीने रबीउल अव्वल में सीरत जे जलसे अल्लाह ताला अचण जी साअत नसीब फरमाया। मां छो न चवां तव्हांखे भागन भरियो। केड़ी मल खां वेठा हो मूंखे ॼाण न आहे, मां हाणे आयुसि, पर एतिरी त ज़रूर ॻाल्हि मञवी त तव्हां सभिनी जी नज़र मुंहिंजे तरफ़ा मुंहिंजे आॾो अल्लाह जो कलाम क़ुर पाक पियो आहे। अॼोके वक़्त में जंहिं माण्हू खे क़ुर पाक जी ज़ियारत एतिरी वक़्तु थिए, एतिरो वक़्तु मां सम्झां तो इहो माण्हू मुबारकबाद जे लाइक़ु आहे। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे अहिड़नि प्रोग्रामनि सां नीह निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाल छा थियो आहे तव्हां असां ॻुझो कोन्हूं, ईअं माहौल बिगड़ी वियो आहे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल असांजे ईमाननि जी हिफ़ाज़त फरमाए। अहिड़ो दौर थी वियो आहे। मां हिकिड़ो मुख़्तसर ॻाल्हि कंदुसि। आलिम सुवार मौलाना जोगी साहब वेठा आहिनि, इंशाअल्लाह हाणे उनखे वठी अचो, तव्हां दोस्तनि खे बि इत्मीनान क़ल्बी थिए। मां हिकिड़ी थोरी ॻाल्हि ॿुधायां, थोड़ो तवज्जो कजो। इमामुल अंबिया साईं जन जी दुनिया जी हयाती मुबारक, उमिर मुबारक, मां सम्झां थो तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। जेकॾहिं पुछां त घणी ॾसींदव? हा साईं, 63 साल। उन खां पोइ अल्लाह के प्यारा थिया रोज़े अतहर में क़यामत ताईं। 63 साल में इमामुल अंबिया साईं। अॻ में ईअं हो त जेको नबी आयो, शरीयत आई, जेसिताईं आयो जेसिताईं हुयो वियो, उहा शरीयत मिटी वरी ॿियो अल्लाह नबी आंदो, वरी उहो नबी वियो, वरी अल्लाह टियों नबी आंदो। ईअं नबियनि जो सिलसिलो हलियो। 1,24,000 अंबिया इकराम ज़मीन ते आया, माना हिकिड़ो वियो वरी ॿियो आयो। इमामुल अंबिया साईं खां क़यामत ताईं ॿियो नबी न ईंदो। साईं जन हीअं ॿांगुरियूं ॾेखारियूं, पाण फरमायूं त मां ऐं क़यामत ईअं आहियूं, इन जे विच में 3 आंगुर न फुटंदी। जे 3 आंगुर फुटंदी त उनखे कटाइबो, या बेज़ेबा या सूंहं खे नुक़सान ॾींदड़। पाण फरमायूं त मुंहिंजे ऐं क़यामत जे विच में ॿियो नबी न ईंदो। जेकॾहिं नबी ईंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम, उहो बि मुस्तफ़ा जी पैरवी कंदो। इहो ॾींहुं कॾहिं कॾहिं माण्हू असां सुवाल बि कंदा। हज़रत साईं चांडियो साहिब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त अल्लाह वटि कंहिंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे इल्ला बिइज़्न। जंहिंखे अल्लाह इजाज़त ॾे उहो ॻाल्हाईंदो, जंहिंखे अल्लाह इजाज़त ॾे। चांडियो साहिब फरमाईंदो जो मूंखे इजाज़त मिली त मां कुझु अर्ज़ु हीअं कंदुसि, उहा उनजी ॻाल्हि। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू रब खे अर्ज़ु करे त मुंहिंजा साईं तो असांजे मोहम्मद करीम नबी मोकिलियो, उनजी उमिरि कुल 63 साल कई। रब साईं मां त 1400 साल खां पोइ पैदा थियुमि, हाणे तूं तो चई त जेकॾहिं उन नबीअ जी पैरवी न कई त जहन्नम में मोकिलींदोमांइ ऐं क़बर जो अज़ाब थींदई, भिकूड़ थींदई। मुंहिंजा रब, मां त मोहम्मद करीम खे ॾिठो ई कोन, पोइ मूंखे एॾी सज़ा, मूंखे कहिड़ी ख़बर आहे दीन कीअं हेॾा 1400 साल एॾे कॾहिं गौर न कयो हूंदो तव्हां। अॼु मां सम्झां थो तव्हांखे नई ॻाल्हि थो ॿुधायां त इहो 1400 साल खां पोइ जेकॾहिं अल्लाह कंहिंखे इजाज़त ॾे त रब खे केरु बानो ईअं अर्ज़ु करे सघे थो। असां त नबी साईं खे ॾिठोसीं कोन, हीअं नबी साईं चंड ॾे इशारो कयो, चंड ॿ टुकर थियो, या त असां ॻाल्हि ॿुधीसीं, असां त कोन ॾिठोसीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण खे हीअं इशारो कयो, वण ज़मीन खे चीरे नबी साईं जे आॾो अची बीठो। असां साईं ईअं ॿुधंदा ॿुधियूंसीं ॻाल्हियूं, पर असां त उन महिल वियासीं कोन। त पोइ रब साईं हाणे कीअं असां चऊं? तूं चवंदो जेकॾहिं न मञो त पोइ तव्हां सां हीअ हाल थी वियो। हज़रत साईं जी इनखे चइबो आहे शफ़क़त। साईं फरमाइनि था वाइज़ कयो, अल्लाह साईं सदन उमिरि इज़्ज़त में बरकत फरमाए। मां मौलवी आलिम वाइज़ी न आहे, पर मुंहिंजी ज़िंदगी ज़रूर इन फील्ड में चवंदा गुज़री आहे। ये माजा साईं जन हथन जा बार सच इहो आहे।
मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पियो ॿुधायां हाणे थोरो तवजो कयो मां हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि थो ॿुधायां मूंखे सम्झ में अचे थो शायदि तव्हां अॻे न ॿुधी त इहो दीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 63 साल वारी उमिरि खां पोइ क़यामत ताईं कीअं हलंदो नबी त कोन्हे जो हाणे अहकाम ॿुधाए साहबा जो दौरो उहो बि वियो हलियो ताबइन जो दौरो उहो बि वियो हलियो तबो ताबइन जो दौरो वियो हलियो हाणे काॾे वञूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे थी इहो मुंहिंजो थोरो इन गौर कयो इहा जेकी मां ॻाल्हि ॻाल्हायां अॼु मां मुंहिंजे ॾाढो क़ुर पाक पियो आहे अॼु मां खुलियल लफ़्ज़नि में तव्हांखे चवां थो त इमामुल अंबिया साईं फरमायो त मुंहिंजे इन नुबूअत जा वारिस आलिम था मुझे इन नुबूअत वारे कम जा वारिस आलिम था आलिमनि जी जमात हलंदी हिकिड़ा ईंदा नबी न ईंदो आलिम ईंदा नबी न ईंदो ताज महमूद शाह अमरुटी मैदान करे ॾेखारींदो नबी साईं जो उहो पूरो दीन सही नमूने सां ॿुधाईंदो दुश्मन सां बि लड़ंदो काफ़र खे बि ॿुधाईंदो सॼो ताज महमूद शाह अमरुटी वियो अल्लाह ताला वरी हमादुल्लाह हारिजी वारनि खे आंदो ईअं हलंदे हलंदे आलमनि जी जमात क़यामत ताईं हलंदी जेको दीन सही क़यामत ते पहुचंदो पोइ जेकॾहिं तुंहिंजे मुंहिंजे नज़र में आलिम ई बेकार थी विया त पोइ दीन जो ॿुधाए त छा कंदासीं तंहिंजे करे अॼु मां तव्हांखे खुलियल लफ़्ज़नि में चवां थो आलिमनि सां निस्बत जोड़ियो न जोड़ींदव तव्हांजो वक़्तु बि गुज़री वेंदो असांजो वक़्तु बि गुज़री वेंदो को कंहिंखे खाराए कोन थो पर ॻाल्हि सिधी थो ॿुधायां आलिमनि खां नफ़रत कयव ॼण दीन खां नफ़रत कयो इहो ज़हन ते हुजणु खपे छो त इहा ई जमात जेकी क़यामत ताईं असांखे दीन वारो रस्तो क़ुर वारो रस्तो सिधो पुॼाईंदो उन्हनि जी जायूं मस्जिदियूं अथव उन्हनि जूं जायूं मदरसा अथव नबी से फरमाया त जेसिताईं ज़मीन जे तख़्ते ते क़ुर पाक हूंदो तेसिताईं क़यामत न ईंदी क़ुर पाक इन्हनि ॿिनि पाठनि में लिखियलु हुजे जेसिताईं इहो पाठनि में महफ़ूज़ आहे क़यामत न ईंदी क़ुर पाक कंहिं तख़्ते ते लिखियलु हुजे क़ुर पाक कंहिं फरईअ ते लिखियलु हुजे क़ुर पाक कंहिं दीवार ते लिखियलु हुजे जेसिताईं क़ुर पाक लिखियलु हूंदो तेसिताईं क़यामत न थींदी अचो त वरी ॿिया लफ़्ज़ बि ॿुधायां इहो ई क़ुर पाक कंहिं हाफ़िज़ जे सीने में आहे आलिम जे सीने में आहे त जेसिताईं इहो आलिम ऐं हाफ़िज़ ज़मीन जे तख़्ते ते आहे तेसिताईं क़यामत न ईंदी ये आलमन को नफरत कंदो तो खुदा जो कसम खणी तो चवां 100 दफ़ा नमाज पढ़ो 100 दफ़ा रोज़ा रखो 100 दफ़ा हज कयो पर ईमान 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 मुश्किल थी तंहिंजे करे पहिरीं ॻाल्हि मुंहिंजी इहा तव्हांखे मञणी पवंदी त आलमनि सां निस्बत जोड़ियो आलमनि खे बुरो भलो न चओ इहे आलम नबीअ जा वारिस आहिनि असां वॾेरा नंढेरा ग़रीब गुरबा न आहियूं इहे अथव आलम इमाम लंबिया फरमायो तॾहिं त फरमाई त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु भलो तामी वडेरा भला रईस भला भोतार भला एसपी भला सूबेदार भला वडा भला सब भला कंहिंखे किनो असां नथा चऊं पर इमाम अंबिया फरमायो त इन्हनि सभिनी में भलो अथव क़ुर पढ़ंदड़ पढ़ाईंदड़ भलो इहो पाण तव्हां उन्हनि खे बुरो सम्झो उहा तव्हांजी मर्ज़ी बुरो सम्झंदव त दीन में नुक़्स थींदो अल्लाह खां दुआ थो कयां अल्लाह ताला शला सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजे आॾो ॿोलनि हज़रत साईं बची वियो मां सफ़ा तकड़ तकड़ थो कयां ॿोल ॿोलियां थो रब खे आॾो थो कयां त मुंहिंजा रब हालात तुंहिंजे आॾो आहे अॼु ख़ुशियूं वयूं हर शइ अलाए छामो छा थी वियो रब तूं पंहिंजो फज़ुल फरमा असां ते रहम फरमाए बोलियां थो त तक़दीर जा मालिक ख़ुदा तक़दीर खे बदिलाए उजड़ियल ज़माने में हवा ख़ालिक ख़ुशियुनि जी घुलाए ख़ुशियूं वयूं ॻोठ में हिक ॿिए जूं नफ़रतूं ॼण त दुश्मन बणिया वेठा इहा हालत थी वई आहे अल्लाह खां दुआ था कयूं अल्लाह ताला छा एको प्यार मोहब्बत दीनदारी सां राहे थोरो तवजो तक़दीर जा मालिक खुदा तक़दीर खे बदलाए तूं तक़दीर जा मालिक खुदा तक़दीर खे बदलाए तूं उजड़ल ज़माने में हवा ख़ालिक ख़ुशियुनि जी घुलाए तूं तक़दीर जा मालिक खुदा तक़दीर खे बदलाए तूं तक़दीर जा मालिक खुदा तक़दीर खे बदलाए तूं कर करम पंहिंजो किबरिया माण्हुनि मां मेटे छॾिरिया कर करम पंहिंजो किबरिया माण्हुनि मां
मेटे छॾरिया नफ़रत खत्म कर या खुदा, नफरत खत्म कर। रजा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू। उजड़ल ज़माने में हवा, उजड़ल ज़माने में हवा, खालिक खुशिन जी घुलाए तू। तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू। कर करम पंहिंजो किबरिया माण्हुन मेटे छॾरिया। कर करम पंहिंजो किबरिया माण्हुन मेटे छॾरिया। नफ़रत ख़त्म कर या खुदा, नफ़रत नफ़रत ख़त्म कर या खुदा। उल्फत में सब खे रहाए तू। तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू। सरे आम कत्ले आम अज खून सस्तो तमाम आ। सरे आम कत्ले आम अज खून सस्तो तमाम आ। थो माण्हू माण्हूअ खे कुहे, थो माण्हू माण्हूअ खे कुहे। एहसास तिन में जगाए तू। तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू। तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू। उजड़ल ज़माने में हवा खालिक खुशिन जी घुलाए तू। तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू। मिट माइटी अज व्यापले लालच जी संगत थी हले। मिट माइटी अज व्यापले लालच जी संगत थी हले। साईं मफ़ादन खां सजी, साईं मफ़ादन खां सजी हिन ख़ल्क़ खे त बचाए तू। तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू। पंहिंजे नदर खां धार कर दुनिया में कहीं के न ख्वार कर। पंहिंजे नदर खां धार कर दुनिया में कहीं के न ख्वार कर। हादी हिदायत दे भुलल, हादी हिदायत दे भुलल खे दगस दे ते वराए तू। तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू। राहू मोहम्मद जी सदा बुध सद बुधण वारा खुदा। राहू मोहम्मद जी सदा बुध सद बुधण वारा खुदा। कर दाद मुंहिंजे दांजो, कर दाद मुंहिंजे दांजो सब अर्ज मुंहिंजा घाए तू। तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू। पढ़ो सब सलातों आसरदार जायो। पढ़ो सब सलातों आसरदार जायो। रबीउल अव्वल में आमन ठारो आयो, आमन ठारो आयो। पढ़ो सब सलातूं आसरदार जायो। इहो हिकिड़ो अहिड़ो अल्लाह साईं तोहफ़ो ॾिनो आहे दुरूद वारो सलात वारो। ज़रूरी नाहे त माण्हू वुज़ू करे, बग़ैर वुज़ू बि दुरूद सलात पढ़ी सघे थो, पर दुरूद वुज़ू सां वधीक अफ़ज़ल। साईं जन फरमायो जंहिं हिकिड़ो दफ़ो मूं ते उम्मतीअ दुरूद पढ़ियो, अल्लाह हिकिड़े पढ़ण जे करे 10 दफ़ा उन ते रहमत नाज़िल थो फरमाए। साईं जन फरमायो जंहिं 10 दफ़ा दुरूद मूं ते पढ़ियो, अल्लाह उन ते 100 दफ़ो रहमत नाज़िल थो फरमाए। साईं जन फरमायो त जंहिं मोमिन उम्मतीअ मुंहिंजे मथो प्यार मोहब्बत सां 100 दफ़ो दुरूद पढ़ियो, ईअं रिवायत में चयो त ओ त महशर जे ॾींहुं उन जे निड़ ते अल्लाह लिखाईंदो, हे उम्मती मुस्तफ़ा जो दुरूद जे बरकत जे करे जहन्नम खां आज़ाद आहे, जन्नती आहे।
ये सोलो सोलो तमाम एकड़ी गिफ्ट ये रिवायत के अंदर इंदो जे घणो दुरूद पढ़ियो घणो दुरूद पढ़ियो घणो दुरूद पढ़ियो भलो अल्लाह को का शय न घुरे अल्लाह दुरूद जे बरकत से हुन जे दिल जू जायज दुआऊं पण कबूल करे एड़ो दुरूद में बरकत आ ये भी इंदो आ त बुजुर्गन ने लिखियो आ त जको मुस्तफा ते प्यार मोहब्बत से घणो दुरूद तो पढ़े कहीं न कहीं रात अल्लाह ताला ख्वाब में मुस्तफा जो दीदार कराए अल्लाह को दुआ है अल्लाह ताला सबनी के या सादत नसीब फरमाए ते पढ़ो सब सलातू आसरदार जायो रबीउल अव्वल में आमन ठार आयो पढ़ो सब सलातू आसरदार जायो नबी दे जमण साणु आयूं बहारू नबी दे जमण साणु आयूं बहारू ककर रहमतुन जो अदा ककर रहमतुन जो आवाहिद वसायो पढ़ो सब सलातू आसरदार जायो पढ़ो सब सलातू आसरदार जायो रबीउल अव्वल में आमन ठार आयो पढ़ो सब सलातू आसरदार जायो जमण मुस्तफा सा थियो जग आरोशन जमण मुस्तफा सा थियो जग आरोशन आहे कोट किसरा आहे कोट किसरा जो कादिर के रायो कादिर के रायो पढ़ो सब सलातू असरदार जायो अमा आमिना आओ वदे शान वारी अमा आमिना आओ वदे शान वारी जहीं बतन अतहर में रहबर रहायो पढ़ो सब सलातू असरदार जायो हलीमा अमा जा थिया बख्त बाला हलीमा अमा जा थिया बख्त बाला जय महबूब आलम खणी आने पायो पढ़ो सब सलातू सरदार जायो महर अली अकबर सलातू पढ़े तो महर अली अकबर सलातू पढ़े तो सलातू पढ़ी नेकियूं सब कमायो पढ़ो सब सलातू असरदार जायो हालत हर तरफ जेड़ा कबायली महबतूं का देवयूं हर तरफ जेड़ा कबायली महबतूं का देवयूं रहम ज़हमतुन जामी आहिन रहमतूं का देवयूं ज़हमतुन जामी आहिन रहमतूं का देवयूं हर तरफ जेड़ा कबायली महबतूं का देवयूं मर्ज़ ग़ीबत जो वधी वियो गोठ हर हिक घर अंदर मर्ज़ ग़ीबत जो वधी वियो गोठ हर हिक घर अंदर को नमो कंहिंजो वणे थो इज़तूं काॾे वयूं को नमो कंहिंजो वणे थो इज़तूं काॾे वयूं ज़हमतुन जामी आहिन रहमतूं काॾे वयूं हर तरफ जेड़ा कबायली महबतूं काॾे वयूं गोठ वारन जूं करां इन चोरियूं
गोठ वारनि जूं करां इन चोरियूं को हया नाही अखियुनि में असमतूं काॾे वयूं को हया नाही अखियुनि में असमतूं काॾे वयूं गोठ जंहिंमें प्यार हो अॻु हाणे नफ़रत वई वधी गोठ जंहिंमें प्यार हो अॻु हाणे नफ़रत थी वई अमन भाईचारे जहिड़ियूं नेमतूं काॾे वयूं अमन भाईचारे जहिड़ियूं नेमतूं काॾे वयूं मुड़ुस ईंदो जीअं घर में मुड़ुस ईंदो जीअं घर में ज़ाल ख़िदमत में शुरू मुड़ुस ईंदो जीअं घर में ज़ाल ख़िदमत में शुरू फर्मा बरदारी कंदड़ से औरतूं काॾे वयूं फर्मा बरदारी कंदड़ से औरतूं काॾे वयूं ज़ाल जे कावड़े रुसण खां मुड़ुस ॾिजंदो थो वते ज़ाल जे कावड़े रुसण खां मुड़ुस ॾिजंदो थो वते रोब मर्दनि जो हूंदो हो हशमतूं काॾे वयूं रोब मर्दनि जो हूंदो हो हशमतूं काॾे वयूं अॻु कमाईंदा थोरो शुक्र हूंदो हो घणो अॻु कमाईंदा थोरो शुक्र हूंदो हो घणो हाणे पूरी कोन पए थी बरकतूं काॾे वयूं हाणे पूरी कोन पए थी बरकतूं काॾे वयूं अदब वॾड़नि जो हूंदो हो दबदबो ऐं ख़ौफ़ पिण अदब वॾड़नि जो हूंदो हो दबदबो ऐं ख़ौफ़ पिण अॼु ड्रिजे थो पीउ पुट खां अज़मतूं काॾे वयूं अॼु ड्रिजे थो पीउ पुट खां अज़मतूं काॾे वयूं रोज़ इग़वा फुर ऐं धाड़ा माण पो आहे किथे रोज़ इग़वा फुर ऐं धाड़ा माण पो आहे किथे अॼु जे इंसाननि जूं आख़िर गैरतूं काॾे वयूं अॼु जे इंसाननि जूं आख़िर गैरतूं काॾे वयूं ऐ सना उल्लाह मंगरिया वक़्तु कहिड़ो वियो अची ऐ सना उल्लाह मंगरिया वक़्तु कहिड़ो वियो अची हर तरफ़ कीनो कुदरत कुर्बतूं काॾे वयूं ज़हमतुनि जा मींहं आहिनि रहमतूं काॾे वयूं हर तरफ़ जहिड़ा क़बाइली महबतूं काॾे वयूं।